बाबा जी को डाले सुभान अल्लाह चवंदो हिन साल मूंसां गॾु मदीने हलंदो। अल्लाह सभिनी खे मको मदीनो दोस्तों मदीने जे मीर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण जो महीनो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत हिन महीने में थी आहे। मदीने जे मीर इमामुल अंबिया सरताजुल अंबिया खतीबुल अंबिया रईसुल अंबिया आमिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बा सआदत। मुझे साईं जो ॼमण भी मुबारक आ, मुझे साईं जो अचण भी मुबारक आ, मुझे साईं जो खाइण भी मुबारक आ, मुझे साईं जो पीअण भी मुबारक आ, मुझे साईं जी सजी जिंदगी मुबारक आ, पर मुझे साईं जी निंड भी जो मुबारक। तू असा जवास खिलासत जने गुस्ल करायो तने असांजी गिलाज़त दूर थी पोइ ॾिसण जहिड़ा थियासीं। पर मुझे साईं जी विलादत पाकाई वारी आ। न गुस्ल कराइण जी ज़रूरत, न नाले वढण जी ज़रूरत, न सुरमे पारण जी ज़रूरत। खुशबूदार नबी ॼावा त मके जे घर घर में खुशबू हवे। पाक नबी आ जंहिंजे ॼमण सां ख़ुदा जो कसम एॾो इनकलाब आयो जो मके जो शहर सॼो नूर सां चमकी उथियो। ऐं अम्मा आमना फरमाती मुंहिंजो कमरो नूर सां भरिजी वियो, सॼो मको नूर सां चमके पियो। अयां जो नज़र कर शाम मुल्क जो मारियो भी मां आमना मक्के मां पई ॾिसां। तोरो मुंडे ते तवज्जो मुला चंदा दे नूर 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 एॾो ज़ोर न कर। नूर वाला आया है, नूर वाला आया है। हिकड़ा दा चल बशर बशर ॿिया दा चल नूर नूर। अफसोसी हुआ तो हुजूर जी ज़ाते गिरामी थी इत्तफाक न थी सकियो आहे। हिकड़ा दा चवंदा त नबी नूर नूर बशर जो हेड़ो अरे जे बशर ना है त वो विलादत साजी बशर ना है त अबो साजो अमर साजी डोटरा साजा घर वारियूं हन न्याणियूं हन सौरा हन न्याणा हन चाचा हन हुजूर के वनी वडो खानदान। अंग्रेज हरामी वनी चंड ते पहुतो आ। हिन पांजे नबी के अया न सुञातो। हुन कवाली के दावत में जेको गिफ वहे थी पान तो खाए ओ चादो जे नबी नबी या नबी अल्लाह जाने कौन बशर है। अरे चादो ए भी ट्रप कुंड कुंड ॾाढियूं वॾियूं मोहब्बत त वरी एडी थन जो हाने फेसबुक ते हमरा माके ॾेखारियो त हमरा पंहिंजी दाढ़ीअ खे साउर तू करे छॾियो। एॾा आशिक़ था सॾाए। अरे उलमा देवबंद जमीयत उलमा इस्लाम जो अक़ीदो आ तो खुदा जी ज़ात जो कसम मोहम्मद जो नूर असा जो नबी आला नूर आ। नूरन में आला नूर आ, बशर में आला बशर। एड़े सोने नबी जी विलादत मीलाद प्रप ॾेई करे न मल्हाइबो आ, कुंड ॾेई करे न मल्हाइबो आ। हाणे त वरी दुख जी ॻाल्हि इहा आहे त मायूं बि गॾु अथनि। अॻे चवंदा हुआसीं मोहरम वारनि खे जेके सीने ते धकलंदा त भला मायूं करो खणी था घुमो। हाणे हे बि कॾियूं दुख जी ॻाल्हि। औरतूं मोहम्मद जो मीलाद ईअं न मल्हाइबो आहे। ट्रप ऐं कुंड ॾियनि न, मोहम्मद जो मीलाद मल्हायो, मोहम्मद जो अखलाक बयान कयो, माण्हुनि जे दिल में मोहम्मद जी दिल में मोहब्बत भरियो, माण्हुनि खे मदीने जे मीर जो हुस्न ॿुधायो, जमाल ॿुधायो, कमाल ॿुधायो। असांजो नबी हुस्न में आला, जमाल में आला, कमाल में आला, अखलाक में आला, रहमत में आला। ये मीलाद मोहम्मद जो मल्हायो जीअं मौलाना मोहम्मद सिद्दीक मुग़ेरी मल्हायो। ओ दोस्तों खुदा जी ज़ात जो कसम सहाबा जानियूं कढियूं। हे कुरान रत जा दरिया पार कंदो आयो थे। रत जा दरिया पार करे करे अजी तो वटि पहुतो आ। ये ना आयो आ, ये ना आयो आ। सहाबी सगोरन मोहम्मद करीम जे इशारे दी पाजू जानियूं घोर कयूं। हे रबीउल अव्वल जो महीनो ट्रप ट्रपाना हिया वठ वठा वठ वठा वठ वठा। हाने त लाड़काने में मालडो त चङा भला ॾाढियूं हेॾियूं धुन ते पटका वॾा पर ईअं कान अचनि, ईअं कान अचनि। मां इश्क एॾो अथनि। हाणे मां रानीपुर में 12 तारीख़ ते निकितुमि। हमरा वॾो जुबो पातलुसि वॾो
ए जुबो वरी सही टे चार वडियूं मुंडियूं वडो यो पंहिंजो झंडो हुयोसि यो साओ ऐं वञे पोइ मां वरी ॾिठो मां अरबन वांगुरु हुयो वरी मथो रुमाल वरी कारी वेड़े मां ड्राइवर जो गाड़ी जल मारी बरसा भी चो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू कई हाल या हबीबी मैं तय्यब कई हाल जी साईं साईं खुश है मैं जो अन दियो बंदी होठी सांगो ये दा अल्लाह मैं जो बस ना मुझे ड्राइवर खबर मैं जो अन दियो बंदी जे बड़ा ला केड़ी भला है मैं जो गाने बंदी रबी होते हालत इसके रसूल जी यहां तकाजा ना है इसके रसूल कहने के बोआ तो तहां ट्रक बनो कुंडा दो खिलन खदड़ा भी इसके रसूल ने कहने के बोआ खुदा जी ज़ात जो कसम जे मोहम्मद मुस्तफा जो इश्क तई न वो हिक व्या जाए दे विहारे मानो के बुधाए त रब्बिल अव्वल जो महीनो पैगाम केड़ो तो दे रब्बिल अव्वल में ओहो सोहणो जाओ चाहे अम्मा जी अदब सिखारियो अब्बे जी इज्जत सिखारी न्याणे जो हया सिखारियो रब्बिल अव्वल जो महीनो ओहो सबक तो दे जो कारे ऐं गाहे जो फर्क मिटायो अमीर ऐं गरीब जो फर्क मिटायो खुदा जो कसम रब्बिल अव्वल जो महीनो ओहो सबक तो दे जो न्याणियों कूड़ जणियों ना है न्याणियों के दलड़ ते चुमी जण जड़ियों हन नबी से फरमायो जय तमा पहरा न्याणी जमी खैरुल बतन भलो पेटा हुजूर फरमायो बीबी जावस खुश तो बिनी जी तरबियत कई भले घराणे में शादी कराई मदीने जे मीर फरमायो मां मोहम्मद सा कद जन्नत में ही होंगे रब्बिल अव्वल जे महीनो न पा दई अच्छा बता ये इसको लगे वो तई जो से खुदा जी ज़ात जो कसमा कदरे खान मुगेरी जे गोठ जा गैरतमंद मुसलमानों हज़रत मसअब बिन उमैर मोहम्मद दे आयो आखिरी गाल मैं इसके रसूल आशिक तो सने ये आशिक हां तू कुटी को रा हां रब आने तो मज़ो आना चलो गुजरे बटर दीहन रोंदो मसअब बिन उमैर हाय लेवल जा लटा पाइंदो हो हाय लेवल जी जुती पाइंदो हो हाय लेवल जी खुशबू लगाइंदो आए कोन मुगैरिन में को वडेरो जो जुती पाई बिन हजार दिरहम दिया जो का सऊदी वारा 80,000 आए के 80,000 जी जुती बुधायो खुशबू एनी जो वने होता त घर में भाई खुशबू अचे ज़ाल पी के चई मां के हिन सा परणाया हो पुत्र किस्मत में इस्लाम लिखंदे मदीने आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कचहरी में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो पढ़ई होना अबू गोले हज़रत मसअब बिन उमैर के ज़ाल पुत्र भी हुआ बीवी भी अमर भी भायर भी बाग भी बंगला भी यार लाए काले मसअब राज बकरे में गुम थी नजरी न तो अचे अब रोई मरी वियो कुछ वक्त का बाद में मुझे साईं के चई साईं अबू भी अमर भी भायर भी पुत्र भी ज़ाल भी मोकल ले तमा ऋषि अल्लाह साईं फरमाया हाओ पुत्र वञ हे मुझे साईं जी रहमत तदस हुजूर की बियो अखलाक सिखारे से पुत्र मसअब जी मुझा साईं पुत्र तुझो भी काफर आ तुझी अम्मा काफरनी दई आओ मुझा साईं पान फरमाए पुत्र ये कुछ चवनी अबे माजे सामो नथी जाए मां मोहम्मद हिदायत तो कया है भली छा भी चवनी अमर अदब जो अदब कजा हलो गोठ जे वेजो बाग में पड़े का भात अरे मुझो भात इयो मसअब हलो मुझे भात भजन खुदा मसअब कादे वए यार बाबो त मरी वियो चे तो यार मां मदीने वियो हो रहा मदीने जो नालो खड़ी त ॾाढे अच्छा मानी भी थी नाश्तो करे उन मां भी तहां वांगुरु चो सुभान अल्लाह असा जी जमात भट जे कॾहिं न हूंदी आहे मुजाहिद सिर ॾियण हा जागो
अल्लामा साबिन उमर चले सोदामा मदीने में से चई यार बेदारे जो दीन छड़े में चई चईना न यार गाल बुदो यार अबू फौदियो डालो तुझे ले रोंदो हो अबू हे माल मिलके बाग बंगला मारियो सब लइयो थई ओ सब भाव सब न्याय यार मदीने न वञ अल्लाह अल्लाह और रब्बिल अव्वल महीने में आशिक रसूल सल्लल्लाहु अलैहि अचो महीना आशिक जो तवा के वाक्यो बुधाया हदीस दे किताबन में खुलो पयो अल्लाह सब चवे दो अदामा के तुझा बंगला मारियो पाग न खबने अदामा न मदीनो न शरीनो में अदाना पागन में मुझे हिस्सो थई एकरो एड़ो पाग थई तो खबर ही काने वो पाग मुझे हवाले बाबू करे वयो पाग जाए हिस्सो कैसे मन वटाए हल मदीने अदा मुझे मित्र मोहम्मद करीम जी ज़ियारत कर अदा मुझे साईं जो अखड़ियों त हली दिस अदा मुझे साईं जा टपड़ा त हली दिस अदा मुझे साईं जो चेहरो हली दिस अदा मुझे साईं जी शफ़क़त ऐं रहमत दिस अल्लाह अल्लाह मसबिनो में रोई करे पंहिंजे भाउ खे ॾिठे अदा यार मदीने हल मुझे मित्र मोहम्मद करीम जो कुरान ॿुध मुझे मित्र मोहम्मद जरे कुरान पढ़ंदो आहे पखी भी रोई मोहम्मद जो कुरान ॿुधंदा अथई सुभान अल्लाह मुझे ॾिसो सब इंदा मातरे चौरे हाजी साहब माशाल्लाह बस जल्दी बस एक ही हो कि सुबह रो अब जागो था बाबा वही रह थी पानी मां कायदे थोड़ी मां के खतरो हिते ही नहीं जाए थे मोली मामा सिद्दीक के उन जमाने में वाइज को कहीं मानू चल रहा था हेलो थूनो केरो मतो डज जे अब्दुल जब्बार मरी पर ऐ जेरो हिते केरो सब मोली बेचारा वाइज करे मुंजो वारो आयो जो तूफान द वडी थूणी अची कुले दे बाहरी चोगोल थियो अब्दुल जब्बार वरी शहीद थियो दुआ के शहादत मिले आमीन ताके कसदी लगी ओ दोस्तों वयो जाल दे जाल जैसे हेरे नाच जा छो कलमो पढ़ियो थई चई हा कलमो छदे बो अच चे तो अल्लाह जी बानी मां मोहम्मद जे कलमे जी दावत खणी आयो है कलमो पढ़ जे मां कलमो न पढ़ंदस ओदी चवे से कलमो छनी ने त मोजो मुर्स न छनी ने तवे जो न जो अल्लाह अल्लाह वाले वा यार आशिक रसूल वाले वा यार मुझे सैयद जा सहाबी खुदा जी सा जो कसम साल प्यार मां पढ़नियो हो साल के चवे तो कलमो पढ़निया त मुजी साल न दिया त काफिरी जालमा कद कंदुसनान इन नगरा बच्चा प्यारो ने बाबा बाबा बकन ओ बच्चे वालो बच्चा ता के भी त प्यारा है ने मुझे मसब सही के भी प्यार नगड़े काफी वक्त का बाद में जाल पुत्र से मिलन थी रे कहे तो मुझा बचड़ा नगड़े वदा था मां मोहम्मद करीम जे कलमे जी दावत नी नो मान मुसलमान थे हद मुझा बचड़ा न थे हद काफर बच्चा का दे कनो वरी आयो अम्मर के कब्र भई दर बंद कई वेठी दरवाजे ता बीजे तो अम्मा मुजी तो मेला तो में हो अम्मा भाकुर पाई दी चुमियो दी अम्मा अज त दर बंद कयो थई अम्मा अग में शराब पीवा जो दे सगोट दोयो अम्मा दर बंद न कंदी एक का मुसनी मुजो मसबुका दे अम्मरी अज दर बंद कया थई अंदर दरवाजे माथी गाराए पुत्र दर खोली दी मां ठाकुर पाईनी मां चुमियोनी नी मां पर मोहम्मद जो कलमो छड वायदो कर मदीने नबी ने अल्लाह 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 वाले वा यार आशिक रसूल अम्मर के जे दो अम्मा तू जो मुतालबो ढाढो दुखियो अम्मा मां कलमो न छडींदो अम्मा मदीने जे मीर जी मां गुलामी न छडींदुस मां थी चवेस मां अम्मर जी दर मां के छडींदे चवेस दो मां कर बुधो पुत्र छड़िया मां साल छड़ी मां भाव छड़ियो मां भाग छड़िया मां अम्मा सजी दुनिया के छड़े सगा तो अम्मा जी जाके भी छड़ी पर पीछे मोहम्मद करीम जो कलमो मोहम्मद जी गुलामी कौन छड़ी दो मां न तो चे सुभान अल्लाह
मां कावल मां दर खोलियो हां एडो पको थी वियो लाहे कपड़ा ये असां जा ते न भला जगे पाए पियो हां मां तहां जान वठो बिस्तर लाहे कुर्तो लाहे लाहे या सलवार भी लाहे भेण खे चई अदी मां मदीने उगाड़ो वञा सर्दी भी ॾाढी है अदी उठ जे मथा जगह गुड़ पई थव न उगाड़ी जेका गुण पई थे न उठ जे मथा उहा मूंखे ॾियो भेण खणी आया उन गुण खे जेका उठ जे मथा पयो ओ मुसलमान ॿ धके हिक हेठ ते ॿधे हिक कुल्हनि ते रखी पूटरा खजी जा ॿधे टुपो ॾिने कपड़ा जुती सब कुछ लाए मां खे चई अम्मा मां तोखे कुछ भी न चवंदुसि अम्मा छो त मूंखे मदीने वारे साईं मिठे मोहम्मद तो जो अदब सिखायो न तो जे सुभान अल्लाह रब्बिल अव्वल जे नचण वारो मां खे गारियूं ॾींदी तुंहिंजी मिलाद क़बूल कोन्हे मां सां विढ़ंदे पी जी बेअदबी ओड़े पाण जा हक़ वया रोंदो पियो अचे रोंदो हुजूर जे कचहरी में अची वेठो आका साईं ॾिसंद मतड़ो गाड़ो पेरड़ा उगाड़ा जिस्म ते खून उठ जी नबी साईं ॾिठा नबी साईं ॾिसी मिठो मोहम्मद रोई वेठो हुजूर जे अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी आया मुझे साईं फरमायो पुट सब की मुझा साईं हाय लेवल जा लटा पाईंदे आओ मुझा साईं हाय लेवल जी जुती पाईंदे आओ मुझा साईं कपड़ा भला जुती भली खुशबू भली ज़ाल छड़े आए बच्चा छड़े आए पुटन जिस्म ते मुलायम कपड़न जे बदर उठ जी गुण पई धई मज़ो अचई तो या अल्लाह 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 खुदा जी ज़ात जो कसम ओ कजरे खान जा मुसलमान रोई वेठो साईं फरमाए मज़ो अचई तो या रोई करे चवे तो सोना अल्लाह जी ज़ात जो कसम उन कपड़न में एडो मज़ो नहीं दो जेको हिन गुण में मज़ो तो अचे पान फरमायो उन केड़ी शया जगह तोखे गुण में मज़ो थी दे रोई करे चवे तो साईं हिन खां वधीक ॿियो मज़ो कहिड़ो थींदो कचहरी रसूल करीम जी में वेठो आया अखियूं मां परदेसी मसबिनो बैर जूं आहिनि चेहरो वसो हवारे साईं जो पियो ॾिसां हिन खां वधीक ॿियो मज़ो कहिड़ो थींदो अल्लाह 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 ओ कजरे खान वारो तव्हांजी 12 महीने ईद थी दिया और साहबा जी सुबह जो भी ईद शाम जो भी ईद सो दौलत जी मोहम्मद मुस्तफा के चेहरे में होली ही ईद ईद तो छा चलियो इश्क रसूल में छा चलियो बस दालिया के सावरन कई आशिक व्याज छड़ी चोरी छड़ी ज़िना छड़ी गिला छड़े गारियों ने कहीं छड़े आशिक रसूल गारियों नहीं ना आशिक रसूल का जी गिला करना खुदा जी ज़ात जो कसम ये गिला ना तो चले सके ये ज़बान दा गार ना तो चल गए और सबनी चले इनन के मोमिन चले इनन के आशिक कुरान दो फरमाए ला तजिदु कौमन युमिनूना बिल्लाहि वल यौमिल आखिर युवादूना मन रसूला वलौ कानू आबाहुम औ अबनाहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम उलाइका कतब फी कुलूबिहिमुल ईमान जेको ॾाढा सुभान अल्लाह जे मूंसां गॾु मदीने हले अल्लाह अल्लाह के रसूल जी इश्क में पुत्र आया मुकाबिल में छड़ियो अबू छड़ियो अमर छड़ियो जालू छड़ियो मित्र माइट छड़ियो अल्लाह जो फरम असा एड़न आशिकन जी मोमिनन जी दिल ते ईमान जा ठप्पा हणी छड़िया इश्क रसूल जी तकाजा है आशिक रसूल जो सच्चा नारा त हणंदा गुलामी रसूल में गले
सबना था जान सबना था जान गुलामी रसूल में दादा चौदह को मार छड़ी गुलामी रसूल में गुलामी रसूल में मां पांजन के दो जवां पांजन के जके बैठाओ आखिरी गुलामी रसूल में मौत भी कबूल है लेकिन दाढ़ी छोड़ना कबूल नहीं दाढ़ी रखना चुप थियो आशिकन दाढ़ी दाढ़ी रखना कबूल नहीं 5 वक्त नमाज पढ़ना कबूल नहीं छाजो आशिक आशिक तड़या जने तुझे चेहरे ते मुस्तफा करीम जी सुन्नत हुजे इते सुभान अल्लाह हो रहा छो तो मां नुकसान वाली गाल ॿुधाई मां है ऐं जे चवां त अल्लाह सही हिक मोगेरीअ खे 5 ट्रैक्टर ने सुभान अल्लाह एनी चवंदो लाड़काने वारा ॿुधना अॼु अहद कर नमाज पढ़ंदा अॼु अहद कर बच्चन खे कुरान पढ़ाईंदा अॼु इहो इरादो कर पक्को त इंशाअल्लाह दाढ़ी मुस्तफा जी सुन्नत शरीफ अरे ओ त जे मैदान में हजरत हां मसअब बिन उमर ही झंडो इस्लाम जो कहीं तो पंहिंजे घरनि था परचम में नबी लाहे छॾिया कहीं बीठो आहे हिकु काफ़िर तलवार आई हथ कपजी वियो सट ॾेई हिन में झले किरे झंडो जंग फतह थे वरी हेडो ॿियो आयो हेडो होय इन झंडे खे हीअं करे इन टूटण सां हीअं करे बीठो रहियो जिसदे जिस्म में जान हुयसि साह हुयसि मोहम्मद जे परचम खे किरण न ॾिनई ख़ुदा जी ज़ात जो कसम इन खे आशिक़ रसूल चइबो आहे अॼु अहद कर सच्चा आशिक़ थींदासीं